नाज़रीन, ठट्टो खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जी रिपोर्ट मूजिब कोहिस्तान लाइव स्टॉक डेवलपमेंट कोहिस्तान ईट थाणो बुल्ला खान पारां कोहिस्तान में मौजूद जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां अॻुवाट बचाव लाइ वैक्सीनेशन हिफ़ाज़ती टुका लॻाइण जो अमल जारी आहे। उन सिलसिले में लाइव स्टॉक डेवलपमेंट कोहिस्तान ईट थाणो बुल्ला खान तरफ़ां वैक्सीनेशन लाइ डॉक्टरनि जूं मुख़्तलिफ़ टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि। तफ़सील मूजिब डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डेवलपमेंट कोहिस्तान ईट थाणो बुल्ला खान डॉक्टर अब्दुल अज़ीज़ रुस्तमानी ॿुधायो त वेटनरी सेंटर जुंग शाही पारां कोहिस्तान में मुफ़्त वैक्सीनेशन कैंपनि जे हुअण जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त अॼोकी कैंप ॻोठ इसहाक खूह में लॻाई वई, जिते 550 खां वधीक मुख़्तलिफ़ जानवरनि खे फिफड़ी गोघो ऐं कारी टंग खां अॻुवाट बचाव जा टुका लॻाया विया, जॾहिं त 170 खां वधीक नंढनि वॾनि जानवरनि खे पेट जे ॼोरनि जे खे ख़तमु करण जी दवा पीआरण सां गॾोगॾु आयरोमेक्टिन जा टुका पिणु लॻाया विया। डिप्टी डायरेक्टर ॿुधायो त असां जूं टीमूं भाॻियुनि जी ख़िदमत लाइ मसरूफ़ अमल आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन महल ताईं कोहिस्तान जे जानवरनि में कंहिं बि क़िस्म जी का बि विचड़ंदड़ बीमारी नाहे। डिप्टी डायरेक्टर भाॻियुनि खे मशवरो ॾिनो त हू वधि खां वधि पंहिंजे वेझनि वेटनरी सेंटरनि जे अमले सां लह विचड़ में अची पंहिंजे चोपायो माल खे मुफ़्त वैक्सीनेशन कराइनि। अॼोके कैंप में स्टाक असिस्टेंट ज़ाहिद अरशद ॿुघियो, ज़ुल्फ़कार अली ऐं रसूल बख़्श वैक्सीनेशन जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। डिप्टी डायरेक्टर कोहिस्तान ईट थाणो बुल्ला खान वधीक ॿुधायो त हिन महल जी निगरानी मिनिस्टर लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ सिंध मोहम्मद अली मलकानी साहिब, सेक्रेटरी लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ सिंध डॉक्टर काज़िम हुसैन जतोई, डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक सिंध डॉक्टर रफ़ीक अहमद मेमण ऐं डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री सिंध डॉक्टर रियाज़ अहमद अब्बासी साहिब करे रहिया आहिनि।